सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायूं बोली बजायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। दोस्तों वरी आया चेटी चंड जा मेला खणी सिंधियत जी अनोखी बेला। मिर्ख बादशाह फरमान कयो जारी त सभई हिंदू थींदा मोमिन। इन्ही चिंता में सिंधी पहुता दरिया ते ऐं पुकारियूं वरुण देव खे। 40 ॾींहं लगातार उपवास करे ऐं पोइ प्रकट थिया इष्ट देव झूलेलाल जी। जिन चयो प्यारा भक्त जनों, मां वरुण देव तव्हां जी रक्षा करण ऐं मिर्ख बादशाह के सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकी जे घर चेटी चंड जे ॾींहुं जन्म वठंदुसि। जे ॾींहुं वरतो अवतार असांजे इष्ट देव झूलेलाल जी नसरपुर में ॿार उडेरो लाल खे मारण लाइ मिर्ख बादशाह कई कोशिश पर कामयाबी न मिली ऐं आखिर में मिर्ख बादशाह झुकियो असांजे इष्ट देव झूलेलाल जी जे चरणनि में ऐं हिंदुनि ते जुल्म थिया बंद। सिंधी तॾहिं खां मनाइण शुरू कयो चेको चेटी चंड। उहो हाणे बि पियो मनायो वञे ऐं सदियुनि तक मनायो वेंदो। ख़बर आहे मूंखे तव्हां सभिनी खे आहे सिंधियत ते नाज़, तॾहिं बि सिंधियत जी एकता ठाहिण में असां आहियूं अकेला। छो 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 सवाल त आहे छो तायूं पकड़ियल पर मीडिया रखंदी गडियल। ॾिसूं था महाराष्ट्र में श्री रामपुर जे बागवानी चौक ते झूलेलाल मंदिर में मल्हायल चेटी चंड। राम वलेछा, संतोष बत्रा, जय किशन ऐं भजन तलरेजा, प्रताप ऐं जवाहर कुकरेजा, किशन, अशोक, रवि भागनानी जो हो। श्री रामपुर के पासे साईं बाबा जी पावन भूमि शीड़ीअ में भी मनायो वियो चेटी चंड। रमेश ऐं अमित प्रेमनानी, वाशू एंड सनी रेड़ा, मनोज एंड नंद कुमार मोटवानी ऐं सिंधी साहित्य अकेडमी जे प्रेसिडेंट राजेंद्र प्रेमचंदानी जी जो आयल भोपाल में मल्हायल चेटी चंड। गॾोगॾु गुजरात जे अहमदाबाद शहर में भी सेवा कुंज सोसाइटी पारां नौजवाननि भी मल्हायो चेटी चंड जो मेलो, जंहिंखे असां ताईं पहुचायो हर्ष बालानी जी। होॾां महाराष्ट्र में भी अमरावती जे सिंध झूलेलाल मंदिर कंवरराम नगर में ॾिसण आयो शानदार चेटी चंड जो मेलो। हिन मेले की ख़बर मोकिली आहे
दक्षिण भारत जे सिकंदराबाद हैदराबाद शहरनि में मनायो वियो चेटीचंड, जंहिंमें दिलीप टिलवानी, राज चकलानी ऐं लक्ष्मी पंहिंजी मधुर आवाज़ सां हज़ारनि श्रद्धालुनि खे छॾियो जुमाए। रोचा जेठवानी, श्याम मदनानी, प्रकाश मूलचंदानी, मनोज गोरानी, अशोक वासवानी ऐं गोविंद बच्चानी जो सुहिणो साथ। ख़बर ते नज़र हुई दिलीप कांदिवली लोखंडवाला में मधुर गीतन ते सुहिणियुनि सिंधियाणियुनि रिझायो झूलेलाल खे करे सुहिणो नृत्य। रेणु हरीश शर्मा, कनू गुरसहानी, रमेश भाटिया, नारायण रोहरा, रतन खेतवानी, सतीश रमानी, रामचंद भाटिया, कविता ऐं महेश नरसिंघानी सां गॾु ॿिया केतिरा बि हुआ। ख़बर ते नज़र हुई सिंधियत जे शहदाई रमेश भाटिया जी। इन्हीं तरह नागपुर के जरी पटका के वसंत शाह चौक से गणेश मंदिर में सिंदूर लाइन संस्था के पारा महाआरती भजन कीर्तन कंदे कढियो वियो जलूस बरहाने साहिब जो। ख़बर ते नज़र संजय कुमार। उन्हीं सदी ताईं चेटीचंड जे मेलन में माण्हू हुया जाम। 20वीं सदी ताईं सभिनी कई मस्ती तमाम। 21वीं जी मीडिया सदी में घटिजी वई मस्ती ऐं पटिजी वई सिंधी आवाम। छो 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 त अधु रहिजी विया एशिया में ऐं भागी वञी वसिया जकार्ता, बहरीन, केनिया ऐं मलेशिया में। पर फिक्र न, तव्हां ॾिसंदा दुनिया में वसियल सभिनी सिंधियुनि खे सिंधु दर्शन मीडिया में। बहरीन में वसियल सिंधी मनायो चेटीचंड सेलिब्रेशन हिक अनोखे ढंग सां। मोकलण वारा असांजा सिंधियत जा शहदाई नारायण बाबलानी। मुंहिंजी ॾेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॾेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पायां थी मां जिंद पीर ते, पासियूं पासियां थी मां जिंद पीर ते। मुंहिंजी ॾेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पायां थी मां जिंद पीर ते, पासियूं पासियां थी मां जिंद पीर ते। मलेशिया में असांजो हिकिड़ो ई शाह दत्तुक शाह यानी कि प्रेसिडेंट ऑफ सिंधु एसोसिएशन मलेशिया दत्तुक शाह लालचंद रनाए, जंहिंजी रहनुमाई में मनायो वियो चेटीचंड, जंहिंमें नचंदे टुपंदे महफ़िल में रंग जमायो दातिन अनीता रानाए, राखी सावलानी, सुनील वासवानी, लाल सेवनदास, लाल लखियानी, रमेश पुरुषोत्तम, जितेंद्र ओबरानी, सुरेश आडवानी ऐं हरेश सुखवानी जी। ज्योतियुनि वारा लाल उडेरा केई कने था तो दर फेरा, तुंहिंजी महर अमीर फकीर ते, तुंहिंजी महर अमीर फकीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, पासियूं
पासियां थी मां जिंद पीर ते इंडोनेशिया जे जकार्ता में सिंधियुनि जे हाउस यानी सिंधी हाउस में गांधी सेवा लॉक मेंबर पारां सेलिब्रेट कयो वियो चेटी चंड जो मेलो, जंहिंमें मध्य प्रदेश जे उज्जैन जे संत अनिल उदासी जी पंहिंजी हाज़िरी भरी करे कयो भक्तन के निहाल। हिन न्यूज़ के लाइव रिकॉर्ड करे सिंधु दर्शन ताणी मोकलण जो सुठो कम पिया कनि असांजा सिंधियत जा शहदाई मनु हीरानंदानी जी। आऊं तुंहिंजी दासी तू मुंहिंजो साईं, बेवहन जो वसीलो तू आई। मात जिया थी तुंहिंजे उकीर ते, मात जिया थी तुंहिंजे उकीर ते, पाया थी मां जिंद पीर ते, पासियां थी मां जिंद पीर ते, मुंहिंजी बेड़ियां ठही विच सीर ते, मुंहिंजी बेड़ियां ठही विच सीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, पासियां थी मां जिंद पीर ते। नैरोबी केनिया में भी साई झूलन जो चमत्कार लगी पई आहे चेटीचंड जी बहार, जिते सिंधी वेलफेयर सोसाइटी राम मंदिर में ऑर्गेनाइज करे रही आहे चेटीचंड जो मेलो। ऑर्गेनाइज करण वारन में मुख्य हुआ अजमेर जे भगत ललित ए दीपक तेजवानी जी, मेनका भाटिया, प्रिया वासवानी, प्रकाश नैनवानी, कंचन जेठानी, हरेश गोकलदास। प्राइज ॾिनो वियो भाविका इदनानी खे। कोमल ए अनिल नारंग कयो बहराने जो विसर्जन। हिन ख़बर ते नजर हुई मोनिका गोकुलदास जी जी। हिम्मत दे कया शेवा तुंहिंजी, छो त नाहे भरोसो शरीर ते, छो त नाहे भरोसो शरीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, पासियां थी मां जिंद पीर ते। I believe we can make it alright, take us across this stormy night. I believe we can make it alright, take us across this stormy night. माण्हू आहिनि घटि ऐं संस्था आहिनि वधीक, तॾहिं बि लुप्त पियो थिए सिंधियत जो प्रतीक। 17 सालनि खां सिंधु दर्शन सेवा पियो करे ऐं ॾेखारे पियो तव्हांखे सिंधियुनि जा ये ख़ुशियुनि भरा मेला। छो छो न चवंदा असां चवंदासीं अचो 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 त गॾिजी मिली वठूं झूलण जी आशीष ऐं थी वञूं माला माल। हिन ॻाल्हि ते सभिनी मिली करे चओ जय झूलेलाल।